मौला ता फरमाइन साल सजो लूण सां मानी खाइणी पवई खाए जा मुझे हुसैन जी ज़ियारत न विसार जा। अच्छा करबला जो हलजे असां तव्हां वटि वेड़ हूंदी आहे रोज़ जहिड़ो हूंदो आहे होटल भलो न ॾिनई मानी भली न ॾिनई। फज़ल बिन शाहज़ान का मुझो इमाम पुछा तो करे फज़ल करबला वेंदो हां? हा मौला वेंदो हां। इमाम पुछेसि तो छा खाईंदो हां? मौला अल्हम्दुलिल्लाह खुदा सब कुछ ॾिनो आहे सब कुछ खाईंदो हां। मौला फरमाइन त वञे तो बुखायल जी ज़ियारत करना उते वनी तो गोश्तन जा बोड़ खाए वनी तो भला भला शरबत पिए। फज़ल इने को चंगू हो न वने हा हुसैन ॾे वञो जिते इमाम वटि वञई जेको वणई सो खा जेको वणई सो पाए। करबला जे नवाब वटि वञे सादो खा सादो पी छो कब्र ते वञी चवेंसि कहिड़ो घणो खाधो सुखियो खावां जो तुंहिंजो ॾुख मूंखे रुआरे थो।